तव्हां नेकी जो, चङाई जो, ख़ैर जो जेकी बि कमु कयो था अल्लाह उनखे ॼाणे थो। तव्हांजो को बि क़दम अल्लाह खां ॻुझो न आहे। तव्हांजी का बि कोशिश अल्लाह खां लिकल न आहे। अल्लाह तव्हांजे हर कौल ऐं क़दम खे ॼाणण वारो, ॾिसण पुसण वारो आहे। जॾहिं उहो तव्हांजे नेकी खे ॾिसण वारो आहे त उनजो अजुर बि उहो तव्हांखे ॾियण वारो। तव्हां जो कुझु चङाई जो, नेकी जो कमु कयो था इहो ज़ायो या बर्बाद थियण वारो न आहे। इन जो तव्हांखे दुनिया में बि अजुर ऐं सिलो मिलंदो ऐं आख़िरत में बि अजुर ऐं इनाम मिलंदो। नेकी जो कमु थोरो हुजे त बि उनखे थोरो न सम्झो, छो त उहो अल्लाह ताला ॾिसे थो पियो। अल्लाह जे तव्हां निगाह में आहियो, रब जे तव्हां रहमत वारे नज़रुनि में आहियो। उन जे लाइ हबीबन करीबन पंहिंजी उम्मत खे बाख़बर बनायो आहे त कॾहिं बि नेकी जे कम में तव्हां सुस्ती न कयो, कोताही न कयो, बुज़दिली जो मुज़ाहिरो न कयो, बल्कि जेतिरे क़दुरु थी सघे त चङे कम में विख वधायो। इहो तव्हांजो दुनिया जो बि सरमायो आहे ऐं आख़िरत जो बि अजुर आहे। सुभान अल्लाह। एसी ताईं जो अगर तव्हां मस्जिद शरीफ ॾे विख भरे अचो था न त इहो तव्हांजो कदम कदम अल्लाह ताला जल्ले शानो ॾिसी रहियो आहे ऐं इन जो तव्हांखे अजुर ऐं इनाम अता फरमाईंदो। इमाम अहमद बिन हंबल पंहिंजे मुस्नद में रिवायत आंदी, हबीबन करीमन फरमायो, इदा ततहर रजुल सुम्मा अतल मस्जिद। जेको माण्हू पंहिंजे घर मां वुज़ू करे, किथे वुज़ू करे? घर में वुज़ू करे, पोइ मस्जिद ॾे अचे। मस्जिदुनि में वुज़ू खाना उहे ई ठहियल आहिनि, मस्जिदुनि में वुज़ू जो इंतज़ाम हूंदो आहे, उते माण्हू वुज़ू करे सघे थो। पर असुल नेकी इहा आहे जो पंहिंजे घर खां वुज़ू करे निकिरे। साईं फरमाइनि था, तुम अतल मस्जिद, पोइ मस्जिद ॾे विखूं खणी निकिरे थो। यर असलात कतब लहू कातिबाह औ कातिबुहु बिकुल्लि खत्वतिन यख्तूहा इलल मस्जिद अशरु असलात। साईं फरमाइनि था, जेॾीमहिल उहो विखूं खणी मस्जिद ॾे अचे थो त उनजे लिखण वारा मलाइक उनजे विख विख जे एवज़ 10 नेकियुनि जो सवाब लिखनि था। ॾिसो न के ख़ुर्शीद कॉलोनी खां आया आहिनि, के अकरे खां आया आहिनि, के अञा परे खां आया आहिनि। तव्हां जेतिरियूं विखूं खणी अॼु जुमे नमाज़ जे लाइ हिन मस्जिद पाक में पहुता आहियो न, मदीने वारा साईं था फरमाइनि त तव्हांखे हर क़दम जे एवज़ अल्लाह तबारक व तआला 10 नेकियुनि जो सवाब ॾींदो। सुभान अल्लाह। बल क़ाइद यरा सलात कल कान। साईं फरमाइनि था, जेको नमाज पढ़ी वरी वेही रहे ॿी नमाज जे इंतज़ार में, जुमो पढ़ी हाणे वरी 3 पारी पढ़ा, जेसी ताईं मस्जिद में वेठो आहे तेसी ताईं 70,000 मलाइक उनजे रहमत ऐं मग़फ़िरत जी रब खां दुआ घुरनि। 70,000 फ़रिश्ता
उन जे लाइ अल्लाह वटि दुआगू आहिनि मुंहिंजा मौला इन खे माफ़ करीस मौला इन जा कम ठाहीस छड़ो आहे त ज़ाल मिलाईस नथी ठहीस त ठाहे ॾीस मौला कर्ज़ी आहे त कर्ज़ लाहीस जेका हाजत ज़रूरत सां पूरी करीस 70,000 फ़रिश्ता तव्हांजे लाइ अल्लाह वटि सिफारिश कनि था हिकिड़ी नमाज़ पढ़ी ॿी नमाज़ लाइ वेठा सिजल ते खां पोइ सोमाणी ते टाइम थोरो हूंदो आहे जेकॾहिं सिजल तो पढ़ी ऐं वरी वेही रहियो मस्जिद शरीफ़ में सोमाणी पढ़ी निकिरो 70,000 फ़रिश्ता तव्हांजे लाइ दुआ पिया वेपारी पढ़ी ट्रेपारी जो इंतज़ारु कयो ट्रेपारी पढ़ी सिजल ते जो इंतज़ारु कयो सिजल तो पढ़ी सोमाणी जो इंतज़ारु कयो इहो इंतज़ारु करणु इहो मस्जिद शरीफ़ में वेहणु तव्हांजे लाइ एॾो वॾो इनाम सुभान अल्लाह ऐं सोना हबीब फरमाइनि था हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन जी जेका मस्जिद नबवी शरीफ़ हुई मदीना मुनव्वरा जे अंदरि उन जे पासे में कुछ घर यहूदियुनि जा बि हुया जॾहिं इस्लाम जो ग़लबो थियो यहूदी टपड़ खणी भॼी विया प्लाट खाली थी पिया पट घर जायूं खाली थी पियूं बनु सलेमा असहाबनि जो कबीलो हो बनु सलेमा उन्हनि जो घर ऐं उन्हनि जो महलो मस्जिद नबवी शरीफ़ खां गच पंधु परे हुयो ये समझो वो मां कबीलो बनी सलेमा उन जी जाइ मां ॾिसी आयो आहियां मुंहिंजो अंदाज़ो यहाँ तक़रीबन 1.5 किलोमीटर हो मस्जिद नबवी शरीफ़ का तक़रीबन 1.5 किलोमीटर जो मुफ़ासिलो उन्हनि जा घर परते हुया हाणे प्लाट जो खाली थी पिया न मस्जिद जे पासे में त अर्ज़ु कयूं या रसूल अल्लाह हे प्लाट खाली थी पिया आहिनि इजाज़त ॾियो त असां मस्जिद जे पाड़े में जे घरड़ो ठाहियूं नमाज़ पढ़ण में सवलाई थींदी जमाए सां नमाज़ अचे पढ़ंदासीं फ़अराद बनु सलेमा ऐं यंतक़िलू क़ुर्बल मस्जिद इरादो ये कयूं त मस्जिद जे क़रीब असां पंहिंजा घरड़ा ठाहियूं फ़बलग़ ज़ालिका नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इहा ख़बर सोने नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे पहुती फ़क़ाल बलगनी अन्नकुम तुरीदून अन तंतकिलू कुर्बल मस्जिद ए बनु सलेमा मूंखे ख़बर पई आहे तव्हां इहो इरादो कयो आहे त मस्जिद नबवी शरीफ़ जे वेझो जे घरड़ा ठाहे वियो छा इहा ॻाल्हि सही आहे जो हा या रसूल अल्लाह दिलि चवे थी त तुंहिंजो बि पाड़ो मस्जिद जो बि पाड़ो वेझड़ा हुजूं कालू न या रसूल अल्लाह आओ मुंहिंजा साईं असांजो इहो ई इरादो आहे फ़क़ाल बनी सलेमा दियारकुम तुक्तब आसारकुम दियारकुम तुक्तब आसारकुम दियारकुम तुक्तब आसारकुम सुभान अल्लाह ओ बनु सलेमा तव्हांजा घर परे हिन तव्हांजो विखूं सवायूं थियनि थियूं तव्हांखे अजर वधीक मिले थो जीअं मस्जिद खे वेझो थींदो विखूं घटिबियूं सवाब घटिजी वेंदो जीअं पंधु घणो तीअं अजर घणो टे भेरा साईं फरमाए बनु सलेमा दियारकुम तुक्तब आसारुकुम ए बनु सलेमा तव्हांजा जेतिरा कदम घणा तव्हांजूं विखूं घणियूं ओतिरो तव्हांजो अजर वधीक ओतिरो सवाब वधीक तव्हां पंहिंजो सवाब छो था विञायो चयो या रसूल अल्लाह बस पोइ उते ठीकु आहे भली पंधु सवायो थिए अजर वधीक मिले सुभान अल्लाह साईं जन फरमायो फ़क़ालू मा सरना अन्ना कुन्ना तहव्वलना फ़क़ाल इन लकुम बिकुल्लि ख़त्वतिन दरजात हबीबन करीमन फरमायो त बनु सलेमा जेका बि तव्हां विख मस्जिद ॾे खणी ईंदो ऐं खणी वापसि मोटंदो विख विख जे एवज़ तव्हांखे अल्लाह दर्जो तव्हांजो बुलंद कंदो कदम कदम जे एवज़ तव्हांजो
दर्जो बुलंद कंदो तंहिंजे करे पंहिंजा दर्जा न विञायो चूसी बस असां पोइ ते ठीकु आहियूं सुभान अल्लाह इन जो मक़सदु छा थियो त मस्जिद ॾे हलण जेतिरियूं विखूं घणियूं ओतिरो सवाबु घणो ऐं अजीब राज़ इहो अथव त घणो हलण सेहतमंदी जे लाइ ज़रूरी आहे मूंखे दिलि जी तकलीफ़ थी वई मां कराची में वॾो हिकिड़ो डॉक्टर आहे दिलि जो माहिर आहे उनखे ॾेखारियूं तबियत ॾेखारियमि मूंखे चई सही तव्हां पंधु कयो घणो पंधु कयो तव्हांजे बीमारी जो इलाज इहो आहे पंधु कयो ॿी टिकी दवा कोन्हे पंधु कयो वरी मूंखे डॉक्टर चयो तव्हांखे शुगर जी तकलीफ़ आहे वरी शुगर जो जेको डॉक्टर हुजे उनखे ॾेखारियो प्रोफेसर आहे वॾो कराची में ॿाहिरी दुनिया में वेंदो आहे उनखे ॾेखारियो उन ॾिसी चयोसीं तव्हांजो इलाज इहो आहे पंधु कयो पंधु कयो ॿिन्ही डॉक्टरनि इहो ॾस ॾिनो पंधु कयो मां वरी आयुसि हिकिड़ो हदीस जो किताबु आहे मुसन्नफ इब्न अबी शैबा हदीस जो किताबु आहे पढ़ां पियो पढ़ंदे ओचितो हिकिड़ी हदीस साम्हूं अची वई हदीस हुई असाबनि जो या रसूल अल्लाह असीं नाचाक थी पिया आहियूं बीमार थी पिया आहियूं तकलीफ़ जिस्मानीअ थी वई आहे हबीबुल करीमन फरमायो त तकड़ा पंधु कयो तकड़ा पंधु कयो असां बि चवनि था त पोइ असां पंधु हलणु शुरू कयोसीं त असां ठीकु ठाक थी वियासीं दुनिया जो डॉक्टर अॼु चवे थो त दिलि जे बीमारियुनि में पंधु कयो शुगर खां बचण जे लाइ पंधु कयो आसाबनि जी बीमारी खां बचण जे लाइ पंधु कयो मर्ज़नि दर्दनि खां बचण जे लाइ पंधु कयो मदीने वारो साईं थो फरमाए त पंधु कयो ऐं असाबनि खे फरमाइनि था त जेतिरो परे पंधु अथव मस्जिद खां ओतिरो घणियूं विखूं भरे अचो घणो पंधु कयो तव्हांजो अजुर ऐं सवाबु असल में अजुर बि आख़िरत जो आहे ऐं दुनिया जी सिहत ऐं तंदुरुस्ती बि आहे हिकिड़ो साइंसी रिसालो मूं पढ़ियो उन में लिखियल हो त अमेरिका जा 50 डॉक्टर हुया उन्हनि पाण में वेही मशवरो कयो त अॼुकल्ह बीमारियूं घणियूं थी वियूं आहिनि अहिड़ो को इलाज ॻोल्हियूं एक्सरसाइज ॻोल्हियूं जेका माण्हू कनि त माण्हू सिहतमंद रहनि बीमार न थियनि बीमार थियण खां अॻु में ई अहिड़ी का तजवीज़ माण्हुनि खे ॾियूं जो माण्हू सिहतमंद रहनि 50 डॉक्टर अमेरिका जा उन्हनि गॾिजी पाण में सलाह कई पोइ उन्हनि 500 माण्हुनि ते तजुर्बा कया हिकिड़ा माण्हू उन्हनि खे बुखारो रखियऊं हिकिड़नि खे घणी मानी खारायूं हिकिड़नि खे पंधु करायूं हिकिड़नि खे विहारे छॾियूं मुख़्तलिफ़ चवनि ते 500 माण्हुनि ते उन्हनि तजुर्बा कया पोइ उन्हनि जा तजुर्बा 6 महीना हलिया 6 महीननि खां पोइ उन्हनि रिज़ल्ट जेका लिखी उन्हनि लिखियो त जेकॾहिं को माण्हू 25 मिंट पंधु हले 25 मिंट रोज़ानो पंधु हले त उनखे का बीमारी न थींदी डॉक्टरनि अमेरिका जे डॉक्टरनि डिक्लेयर कयो त भई इन्हनि जो मर्ज़नि जो इलाज जेकॾहिं बीमार थियण खां अॻु में ई सिहतमंद रहणु चाहियो था न 25 मिंट रोज़ानो पंधु हलो तव्हां बिल्कुलु ठीकु ठाक रहंदो बीमारी खां बची पवंदो ऐं मूं इन ते सोच कई गौर कयो त मूंखे अजब लॻो त 25 मिंट डॉक्टर चवनि था पंधु कयो ऐं निमाज़ूं 5 घणियूं आहिनि माण्हू मस्जिद ॾे वञे खणी केतिरो वेझो हुजे त 2 मिंट 2.5 मिंट त लॻंदा न 2.5 मिंट वञण जा 2.5 मिंट मोटण जा घणा थी विया ऐं 5 निमाज़ूं 5 हे निमाज़ूं असांजे मर्ज़नि जी दवा आहिनि बीमारियुनि जो इलाज आहिनि
वो हाणे छा ॿुधाइनि डॉक्टर त तव्हां 25 मिंट पैदल हलो मदीने वारो अॻ में ॿुधाए वियो आहे त पैदल हलो सुभान अल्लाह सुभान अल्लाह हबीबन करीमन पंहिंजे उम्मत खे फरमायो हज़रत ज़ैद बिन साबित रज़ियल्लाहु तआला अन्हु फरमाए तो कुंत अमशी मअन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम व नहनु नुरीदु सलाह हज़रत ज़ैद बिन साबित चयो त हुजूर जन अॻियों मां साईं जन जे पुठियां साईं जन हलन पिया मां पुठियां हलां पियो असांजो इरादो हो काॾे पिया वञूं मस्जिद शरीफ़ साईं जन निमाज़ ते हलन पिया मां साईं जन जे पुठियां वकान युकारिबुल खुदा सोना नबी जो हलन पिया त नंढड़ा नंढड़ा कदम पिया खणन नंढियूं विखूं पिया खणन छा पिया कनि भई माण्हू हलंदो आहे त विख वधाईंदो आहे बिरांग भरींदो आहे या तेज़ हलंदो आहे या वॾा वॾा पेर भरींदो आहे पर साईं जन हलनि पिया त नंढड़ा नंढड़ा कदम पिया खणनि मां तव्हांखे हली ॾेखारियां पर साईं जन कीअं पिया हलनि मदीने वारा साईं हुरड़िया आस्ते आस्ते नंढा नंढा पेर खणी सोना हबीब हलन सुभान अल्लाह फकाल अतदरून लिमा उकारिबुल खुदा मुखो पुछो न त मां नंढियूं नंढियूं विखूं छो थो खणा या रसूल अल्लाह असांखे कहिड़ी जुरत जो पुछा कयूं हबीबा मां पाण ॿुधायो त नंढियूं नंढियूं विखूं छो था खणो फकाल ला यज़ालुल अब्दु फी सलातिन मा दाम फी तलबिस सलात इन्नमा फअलतु हाज़ा तक्सरु खुदाय फी तलबिस सलात हबीबन फरमाया त जेको घर मां निकतो आहे न मस्जिद जे लाइ उहो घर खां जीअं निकतो आहे इहो निमाज़ में आहे घर खां निकतो आहे उहो निमाज़ में आहे मिसाल खुर्शीद कॉलोनी मां निकतो त वञा थो हिदायताबाद जुमो निमाज़ पढ़ण जे लाइ हाणे उतां जीअं घर मां निकतो आहे न इहो निमाज़ में आहे अब अजुर ऐं सवाब निमाज़ जो लिखजी रहियो बीठो चौंक ते आहे बीठो रोड ते आहे बीठो रस्ते ते आहे पर आहे निमाज़ में अजुर उन जो निमाज़ वारो लिखजी रहियो सम्झो था पोइ साईं जन फरमायो त मां विखूं नंढड़ियूं नंढड़ियूं हिन जे लाइ खयूं त मुंहिंजूं विखूं घणियूं थियनि अजुर वधीक मिले वॾियूं विखूं खणबियूं पंध त जल्दी तय थी वेंदो पर विखूं घटि थींदियूं न बिरांग भरबी त 2 कदमनि जेतिरो हिकिड़ी विख थी वेंदी पर जेकॾहिं नंढा नंढा कदम खणबा साईं फरमायो त हिन जे लाइ नंढा विखूं नंढा कदम खणा पियो त मुंहिंजूं विखूं वधनि मुंहिंजो अजुर ऐं सवाब वधे असल में इहो असांखे सबक़ पियो सेखारे असांखे सबक़ ऐं तालीम पे ॾिनऊं त मस्जिद ॾे घणियूं विखूं खणो ऐं हज़रत अबू मूसा अशरी रज़ियल्लाहु तआला अन्हु का हदीस आहे सही बुखारी सही मुस्लिम में हबीबन फरमाया इन आज़म अन्नास अजरन फी सलात अबअदहुम इलैहा ममशा तमाम में सभिनी खां वधीक निमाज़ जो अजुर उन खे वधीक मिलंदो जंहिंजो मस्जिद खां घर परे हूंदो पंध घणो हूंदो वधीक सवाब कंहिंखे मिलंदो जंहिंजो घर मस्जिद खां जंहिंजो विखूं मस्जिद खां वधीक थींदियूं सुभान अल्लाह सुभान अल्लाह सोना हबीब था फरमाइन मन गदा इलल मस्जिद
और राह अद्दल्लाहु लहू फिल जन्नत नुज़ुलन कमा गदा और राह साईं फरमाइनि था जेको मस्जिद ॾे वञे या मस्जिद खां मोटे त उन जे एवज़ अल्लाह उन जी जन्नत में मेहमानी थो तयार करे सुभान अल्लाह इते मोहम्मद पाकिस्तान जे लाइ मेहमानी ठाहींदो आहे भई महिमान अचनि था जुमो पढ़ंदा उन जे लाइ लंगर अॼु हिकिड़ो अलाह जो बानो लंगर ठाहे खणी आयो आहे त महिमान खाए अलाह उनखे अजुर ॾींदो आमीन हे दुनिया में मीज़बान पंहिंजे महिमान जे लाइ मानी ठाहे थो पर जेको मस्जिद ॾे विखूं भरे अचे थो मोटे थो अलाह जन्नत में उनजी महिमानी तयार करे सुभान अल्लाह अॼु जुमे ते अचण वारो तव्हांजे लाइ बि जन्नत में महिमानी ठही वई आहे हिते बराकल मिलंदी पर उते जन्नत में महिमानी तयार आहे सुभान अल्लाह ऐं जॾहिं अल्लाह महिमानी खाराईंदो त उहा उनजे शान मुताबिक़ हूंदी जी ग़रीब माण्हू मानेड़ी ठाहींदो त पंहिंजे हाल सारू दाल ठाहींदो या साईं मुंहिंजा पालक वठी ईंदो मेहाई में तेरा बटाला त सस्ता आहिनि बटाला ठाहींदो पर जेकॾहिं को वज़ीर को वकील को वॾो माण्हू महिमानी कंदो त पोइ उहो बटाला न ठाहींदो वो वांगण कोन ठाहींदो गोभी कोन रधींदो वो वरी उन शान मुताबिक़ जी जॾहिं अल्लाह महिमानी ठाहींदो त रब जी महिमानी हुन जे शान ऐं ईमान मुताबिक़ हूंदी कहिड़ी महिमानी मिलंदी इंशाअल्लाह हली गॾिजी सभई खाईंदासीं सुभान अल्लाह सोना हबीब था फरमाइनि हजरत मौला अली तो रिवायत करे सुभान अल्लाह हैदर करार मुझे मुर्शिद मौला अली असा सभिनी जो पीर मौला अली शेर खुदा तो रिवायत करे हबीबन करीमन फरमायो त इसबाहुल वुदू फिल मकारिह व अमालुल अक़दाम इलल मसाजिद व इंतज़ारुस सलात बाद सलात यग़सिलुल खताया गस्ला टे कम अहिड़ा आहिनि जेके तव्हांजे गुनाहनि खे सफ़ा धोई साफ़ करे छॾींदी सॼी ज़िंदगी जा ॾोह ॾिंगायूं धोपी वेंदा टे कम कहिड़ा वुज़ू कयो त ठाहे ठाहे वुज़ू कयो सुहिणी तरह वुज़ू कयो तड़ तकड़ में ठूठियूं सुकियूं पियूं आहिनि पेरनि जूं खुड़ियूं सुकियूं पियूं आहिनि तड़ तकड़ में ईअं न सुहिणी तरह सां ठाहे ठाहे वुज़ू कयो तव्हांजे ज़िंदगी जा गुनाह धोपी ॿियो मस्जिदुनि ॾे विखूं खणो ये विखूं तव्हांजे ॾोहनि ॾिंगायुनि गुनाहनि खे मेटे माफ़ करे छॾींदियूं टियों हिकिड़ी निमाज़ पढ़ी वरी ॿी निमाज़ जे इंतज़ार में वेहो तव्हांजे ज़िंदगी जे गुनाहनि खे रब बख़्शे सुभान अल्लाह सुभान अल्लाह मन खरज मिन बैतिही इला सलातिन मक्तूबा जेको माण्हू पंहिंजे घर मां निकितो फर्ज़ी निमाज़ अदा करण जे लाइ कहिड़ी निमाज़ जे लाइ फर्ज़ी निमाज़ बेपारी टेपारी सिजल तो सोमाणी फजर फर्ज़ी निमाज़ जे लाइ जेको विख खणी निकिरे थो का अजरिल हाजिल मुहरिम में साईं फरमाइनि था त उहो हाजी जेको इहराम ॿधी तलबियो पढ़ी वञे थो बैतुल्ला ॾे न जेको उनखे हज जो सवाब मिलंदो फर्ज़ी निमाज़ ॾे अचण वारे खे उहो ई अजुर ई सवाब केॾी भलाई आहे हज हींअर 5 लख रुपए जो आहे ग़रीब सिकनि था त मौला ॾे त वञा हज ते गरीब मिस्कीन तड़पन था हज ते वञण जे लाइ ख़र्च पको न आहे वञो मस्जिद शरीफ में बेपारी पढ़ो टेपारी सिजल तो हर निमाज़ ते अल्लाह ताला तव्हांखे हज जो अजुर ऐं सवाब सौदो सस्तो आहे महांगो आहे हाँ
वेठो आहे होटल ते कम न कार काम का न काज का दुश्मन है अनाज का होटल ते वेठो आहे मक्खियूं वेठो मारींदो या साईं मुंहिंजा घर में वेठो आहे अजायो बेसूद बेफ़ाइदो वो मिठा जेॾीमहिल भली पंहिंजे घर वेठो जो दोस्तनि सां वेह ओताक में वेह पर जेॾीमहिल बांग ॿुधी न सभु कम छॾे पंहिंजे रब जे दर ते मुंहिंजो सुहिणो नबी मदीने वारो साईं अमा आयशा सिद्दीक़ा साईं जी फरमाए त हुज़ूर जॾहिं असां सां वेठा हूंदा कचहरी पिया कंदा गुफ़्तगू पिया कंदा जेॾीमहिल अज़ान जो आवाज़ साईं जन जे कननि ते पवंदो हो कअन्नहु लम यअरिफ मिन्ना जहिड़ो कि असांखे सुञाणनि ई नथा बांग ॿुधूं पंहिंजे बच्चनि खे पंहिंजे घर वारनि खे ॼण सुञाणनि ई नथा ईअं जल्दी तयार थी मस्जिद शरीफ़ हज़रत मौला अली शेर ख़ुदा हैदर करार जेॾीमहिल अज़ान ॿुधंदा हुआ त साईं जन जो चेहरे जो रंग फिको थी वेंदो लिंगनि ते ॾकणी पइजी माण्हू चवंदा साईं तूं शेर ऐं अल्लाह जो तव्हां छो एतिरा परेशान थिया आहियो पाण फरमायूं त मां अली डिॼां थो मतां निमाज़ में देर न थी वञे वाहिदुल क़हार जो सॾु मिलियो आहे बेनियाज़ रब जो सॾु मिलियो आहे मां अली डिॼां थो मतां निमाज़ में ताख़ीर थी वञे मैदान करबला में तीर वसन पिया तलवारूं वसन पियूं शिमिर सीने ते चढ़ी वेठो मुझे सुनो इमाम हुसैन पियो चे तो शिमिर जरा ठहर जा मुझे सजदा तो कर ले हक गा करूं शुक्र अदा मुझे सजदा तो कर लेने दे एड़े टेम ते नबी जे बचड़न की नमाज कज़ा न थी जेमल सैयदा ज़ैनब साइण के हज़रत इमाम ज़ैनुल आबिदीन के कैदी बनायो मुस्तफ़ा जे बच्चन के कैदी बनायो उघाड़न पुठियूं जेके घोड़न जूं पुठन जूं उघाड़ियूं पुठियूं हुयूं जन ते पलाण संज पियल न हुया उन्हनि ते नबी जे बच्चन खे विहारियो ऐं उन्हनि खे ज़ंजीरनि में ॿी रिवायत में रसन में ॿधो पोइ ईअं काफ़िलो अहल बैत जो करबला खां जे निकितो कूफे वञनि पिया त रस्ते में हिकिड़ो नंढड़ो ॻोठ हो बस्ती हुई उन बस्ती मंझां बांग जो आवाज़ जेमल अज़ान जो आवाज़ नबी जे बच्चन ॿुधो आहे फरमाईंदा यज़ीदियो थोड़ी देर असांजूं रसियूं खोलियो त मुहम्मद जा बच्चा नमाज़ पढ़ंदा सैयदा ज़ैनब चवण लगी मूं ज़िंदगी में नमाज न छॾी आहे इमाम ज़ैनुल आबिदीन बीमार चवण लॻो मूं ज़िंदगी में नमाज न छॾी आहे अहिड़े टेम ते नबी जे बच्चन नमाज कोन छॾी नमाज पढ़ियूं अजब आहे असां मुस्लमान सॾायूं था घरनि में वेठा आहियूं न कम आहे न कार आहे वक़्तु बर्बाद कयूं पिया ऐं अल्लाह जे दर ते हाज़िरी न कयूं नमाज़ खे छॾे नमाज़ क़ाइम कयो मोमिन नमाज़ मालिक जो फर्ज़ आहे नमाज रहमत नमाज बरकत नमाज लाहींदी कर्ज आहे नमाज कायम कयो मोमिन नमाज मालिक जो फर्ज आहे नमाज कायम कयो मोमिन नमाज मौला जो फर्ज आहे अंधड़ो आहे ॿिन्ही अखियुनि खां माज़ूर मींहुं बि वसे पियो सियारे जी मौसम हुजे तेज़ हवा तूफ़ान लॻे पियो ओॾी महिल लठड़ी खयईं मस्जिद ॾे हलणो ज़ाल चवण लॻी त हे पुटु मां तुंहिंजो मस्जिद ॾे वञण जो हिकिड़ो अंधो आहीं ॿियो मींहुं थो वसे रस्ते में गप आहे तिरकण आहे तेज़ तूफ़ान घुली रहियो आहे घर में नमाज़ पढ़ अहिड़े टेम ते तोखे घर में नमाज़ पढ़णु जाइज़ आहे ज़ाल खे चवण लॻो
सद सुनी पिरिय जा वाके जे नवरन सद सुनी पिरिय जा वाके जे नवरन उजाड़े के कन कुड़ी दावा दोस्त सी घर सुकन में तो सदाई विंदो है अज दुख वारी रात घर में नमाज न पढ़ंदुसि अज बि मस्जिद में वञी पंहिंजे रब जे दर जी हाज़िरी भरी वाट ते तेज हवा जो तूफान जो झूटो आयो पैर तिरकी वियो रस्ते में तिरकण हुई मींहुं वसियो पे तिरकियो टंग भॼी पई वरी बि वापसि नथो भरे रेडियूं ॾींदे मस्जिद शरीफ़ में आयो मुड़न मोटन मेणो थिया निज़ारे निर्वार पुसण जो करार असुल आशिकन सी मस्जिद में वियो नमाज अदा कई शादी जमात सां नमाज पढ़ी मस्जिद में ही लेटी निंड नाई दर्द टंग भजी पई पोड़ो माण्हू हीणो हट जिनमें रात जो पोयो हिस्सो थियो दर्द जागियो सूर हट भगल निंड न पई अचे ओडी मल मोहम्मदीने शरीफ ले करे हकल कई मदीने जा मीर सुन मुंजा सदड़ा भर मुबारक पेर जो आसी तुझे आसरे मदीने जा धनी सुन मुझा सदड़ा तुझी आए तणी भी कंधी सारियूं कान का अभी अगे अखियुन का अंधोस टंग भजी पई वरी ज़ाल ताना मेहणा हणंदी मुझा महबूब मुझा मेहणा माफ़ कराए ये रोए भी पियो सोने नबी के सदड़ा करे पियो उम्मतीअ खे कंडो पेरने में लगे मुझे साईं खे थी खबर पवे ओ उम्मतीअ खे कंडो पेरने में लगे मुझे साईं खे थी खबर पवे सॾु करे त सॼणो जियो जियो चवे सॾु कर त पिरी जियो जियो चवे वेचारनि जो चारो जेको सारे जग जो सहारो साईं मदीने वारो जेको सारे जग जो सहारो ओ परवर पाक जो प्यारो मुझो साईं मदीने वारो जेको सारे जग जो सहारो साईं मदीने वारो सरदार नबी मुख्तार नबी आहे अड़ियन जो आधार नबी आहे अड़ियन जो आधार नबी आहे सैयद सौ सालार नबी जेके दर ते सदे वसवारो जेको सारे जग जो सहारो रोंदे रोंदे सदड़ा कंदे 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 अख लगी
जी अख लगी त दिल पर नबी जो दीदार नसीब साईं फरमाइनि था दिलगीर न थी तुंहिंजो दाहूं रोज़े पाक में ॿुधियूं तुंहिंजा दुख लाहिण आया आहियूं तुंहिंजा ग़म मेटण आया आहियूं छा तकलीफ़ या रसूल अल्लाह ही टंग भॼी पई अखियुनि खां अंधो आहियां हबीब वरी ज़ाल जा ताना मेणा मिलंदा सोने नबी उनजे भगल टंग ते हथ मुबारक फेरायो त टंग सही सलाम उनजे अखियुनि ते हथ फेरायूं त अखियूं रोशन साईं फरमाइनि था हो रे आ तोखे फाकुर पायां तोखे सीने सां लायां जो तो हेड़े टाइम में मस्जिद जो पंधु न छॾियो आहे मस्जिद जो पंधु तो मल्हायो आहे अॼु मां मोहम्मद तोखे पंहिंजो भाकुर थो पायां जेॾी महिल भाकुर पातऊं त ही अखियूं त रोशन करे अंदर वारियूं विलायत जा दर्जा मिली विया मस्जिद जो पंधु अजायो आहे या सजायो आहे फ़ाइदे वारो आहे या नुक़सान वारो मस्जिद जे पंध करण वारे ते अल्लाह बि राज़ी थींदो आहे मदीने वारो साईं बि राज़ी मिठा त पोइ जेको अल्लाह ज़िंदगी जा ॾियारा ॾिना आहिनि कॾहिं बि मस्जिद जो पंधु कज़ा न थिए मस्जिद सां दिलि लायो तव्हांजी दुनिया बि आबाद तव्हांजी आख़िरत बि आबाद थी वेंदी बारक अल्लाहु ली व लकुम फिल क़ुरआनिल अज़ीम नफ़अनी व इय्याकुम बिमा फ़ीहि मिनल आयाति व ज़िक्रिल हकीम।